बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 110 क़िस्तूं असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। दोस्तों, असांजी वधि खां वधि कोशिशि आहे त दिलचस्प ऐं बहितरीन क़िसा तव्हांजे ख़िदमत में पेश कयूं, जीअं तव्हां पंहिंजे वांदिकाई वारे वक़्त में उन्हनि खे ॿुधी भरपूर इंजॉय कयो। सो दोस्तो, असां उन जे एवज़ में ॿियो कुझु न, सिर्फ़ु असांजी इहा हालति आहे त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि, वास्ते वारनि, मिटनि माइटनि खे शेयर करे असांजी हिमत अफ़ज़ाई करायो त जीअं असां वधि खां वधि अञा बि बहितर क़िसा तव्हांजी ख़िदमत में पेश करे सघूं। असांजो ही दिलचस्प क़िसो हकीम दानियाल जे पुट वारो क़िसो हली रहियो आहे अलफ़ लैला सीरीज़ में। उन जी अॼु क़िस्त नंबर 111 सां तव्हांजी ख़िदमत में असां हाज़िर आहियूं। हलूं था क़िस्त नंबर 111। हाणे जानशाह खां परी जेका हुयसि, उहा परी बि हिन खां वई हली। परी हिनखे हिकिड़े क़िले जो ॿुधायो त जेकॾहिं मूंसां तुंहिंजी मुहबत आहे त तूं मूंखे हुते ॻोल्हे लाइजांइ। मुंहिंजी मुहबत ही, मां तोसां शादी कई, तोखे पंहिंजे माउ पीउ सां मिलायमि, पंहिंजे वतन वठी आयमि। हाणे जे तुंहिंजी मूंसां मुहबत आहे त मूंखे अची ॻोल्हजांइ। हिन जे पीउ बादशाह, वॾो बादशाह हुयो। शहर में जेके सौदागर हुया, सयाह हुया, उन्हनि खां पुछा कराई, पंहिंजा माण्हू ॿियनि मुल्कनि में मोकिलियईं, पर किथां बि हिनखे उन क़िले जो ॾस पतो न मिलियो। कंहिं बि सौदागर या कंहिं बि सयाह हिनखे चयो त असां इहो क़िलो कॾहिं न ॿुधो आहे। बादशाह पुट जी हालति ॾिसे पियो। पुटु परेशान हुयो, पर हाणे बादशाह करे छा, ख़बर बि कान पई पई। ख़बर पई त पुट खे होॾे मोकिले या कीअं। बादशाह परेशान, जानशाह ख़ुदि परेशान। इन्हनि ई ॾींहंनि में बादशाह जीअं अॼोके दौर में मुल्कनि जूं के मुल्क पाण में दोस्त हूंदा आहिनि, किन मुल्कनि जूं पाण में झड़पूं पियूं हलंदियूं, ईअं हुन क़ाबिल जो जेको बादशाह हुयो, जानशाह जो जेको पीउ हुयो, उन्हनि ॾींहंनि में हिंदुस्तान जे बादशाह सां दुश्मनी हली रही। क़ाबिल जे बादशाह जानशाह जे पीउ जेको बादशाह हुयो, उन हिकिड़ो दफ़ो हिंदुस्तान ते चढ़ाई कई ऐं ॾाढा माण्हू मारे आयो, उतां जा ख़ज़ाना खणी आयो। हिंदुस्तान बि उन्हनि ॾींहंनि में घटि रियासत मुल्क कोन हुयो। वॾी फ़ौज हुई, वॾो जंगी सामान, वॾा सूरमा पहलवान। 1000 त पहलवान हूंदा हुआ हुन जी सल्तनत में। हर पहलवान जा 1000 क़बीला ऐं हर क़बीले में हुया 4000 सुवार। उन जे सल्तनत जे मातहत अलाए त केतिरियूं नंढड़ियूं नंढड़ियूं बादशाहियूं, अमीर, वज़ीर, वॾियूं फ़ौजूं, मतिलबु त वॾी हिंदुस्तान जी हुकूमत हुई। उन जूं फ़ौजूं हर तरफ़ हुयूं, पर क़ाबिल जो बादशाह जेको हुयो, माना हिन सां दाव करे वियो। ज़ारा जंग जो या वेड़ जो कमु आहे, कॾहिं हिकिड़ो खटींदो, कॾहिं ॿियो खटींदो। मतिलबु क़ाबिल जो बादशाह हिन खे खटियायो। हुनखे बाहियूं हुयूं, मौक़े जे ताड़ में हुयो। इन्हनि ई ॾींहंनि में हिनखे ख़बर पई त जानशाह जो पीउ जेको बादशाह हुआ, सो पंहिंजे पुट जे करे ॾाढो परेशान। हुकूमत में बि दिलचस्पी कान्हेसि, सिर्फ़ु रुॻो पुट जे हुन जी परीअ जे ॻोल्हा में, दुनिया जे कुंड कुड़छ में हिन माण्हू छॾे ॾिना आहिनि। फ़ौज जो ॼणो कमु ई वञी इहो रहियो आहे। मतिलबु त हुकूमत हिन जी मुंतशिर आहे। हिन खे इहो ॾाढो मौक़ो हिकिड़ो सुइटेबल लॻो। हिन पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे घुरायो, मीटिंग कई उन्हनि सां। उन्हनि खे चई त तव्हांखे ख़बर आहे त क़ाबिल जे बादशाह कंहिं टाइम असांजे मुल्क ते हमिलो कयो।
मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजा भाइर बि न मारिया, ॿी मुंहिंजी रयत उन खे बि मारियो, असांजा हितां खज़ाना बि खणी वियो। तव्हां में को अहिड़ो नाहे, तव्हां में को बि अहिड़ो नाहे माण्हू जंहिंजे कंहिं मिट माइट खे हुन क़तलु न कयो, हुनजो माल मिल्कियत न खसी हुजे, हुनजी रोज़ी रोटी न खसी हुजे, हुनजे घर वारनि खे क़ैद न कयो हुजे। मतिलबु त असां सां हुन ॾाढी नाजाइज़ी कई। मूंखे पंहिंजे मुख़बिरनि ॿुधायो आहे त उहो पंहिंजे पुट जे इश्क जे सिलसिले में ॾाढो परेशान। हुकूमत सां हुनजी ॼण दिलचस्पी ख़तमु आहे, सॼो हिन जो ख़्यालु, हिन जे हुकूमत जो सॼो ख़्यालु रुॻो हुन ॻोल्हा में आहे। मुंहिंजी सोच आहे त हीउ टाइम आहे पलांद करण जो, तंहिंजे करे मां इहो सोचियो आहे हाणे तव्हां मूंखे सलाह ॾियो। सभिनी अमीरनि वज़ीरनि उन्हनि खे बि बाहियूं हुयूं, उन्हनि बि चयो त हा सही आहे। बादशाह तयारीअ जो हुकुम ॾिनो, तयारी कयो, जंगी साज़ सामान तयारु कयो, फ़ौज खे तयारु कयो, देरि न कयो ऐं जल्दी कयो त जीअं हली ओचितो हुन ते असां कड़कऊं, ओचितो हली असां हुन ते कड़कऊं ऐं बेख़बरीअ में हुन ते हमिलो करे हुनखे ऐं हुनजे पुट खे बि क़तलु करे हुनजे मुल्क ते कब्ज़ो कयूं। पलांद थींदो तॾहिं। बादशाह जो हुकुम थियो, तयारियूं थी वई, फ़ौज तयारु, जंगी साज़ सामान जी तयारी शुरू थी वई। ज़ाहिर आहे अॼोको दौरु त कोन हो, टेक्नोलॉजी मशीनूं त कोन हुयूं, हथ ते इहे औज़ार बि ठहंदा हुआ, पर माण्हू घणा लॻा आहिनि, तयारियूं ज़ोर शोर सां जारियूं थियूं। 3 महीना पोइ बि तयारियुनि में हिननि खे लॻा। लश्कर गॾु थियो, ॿियनि सूबनि मां, ॿियनि इलाइक़नि मां बि लश्कर आयो, सामान जंग जो बि तयारु थियो। हाणे जॾहिं हिन ॾिठो त फ़ौज जो त अंगु चङो थी वियो आहे, त राजा हुकुम ॾिनो फ़ौज खे कोच करण जो हुकुम ॾिनो। फ़ौज राजा जी अॻवाणी में निकिती, वॾो लश्कर हुजे, हलंदा 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 अची काबिल जे मुल्क जे वेझो पहुता, जिथे जानशाह जो पीउ बादशाही कंदो। जीअं उन इलाइक़नि में पहुता, हिननि वठी लुटमार शुरू कई। जीअं मुल्क जे सरहदुनि में पहुता, लुटमार शुरू कयनि, राया खे तबाह कयनि, वॾा जेके हुजनि, मर्द हुजनि, उन्हनि खे क़तलु कयनि, नंढा ऐं औरतूं क़ैद कयनि। इहा ख़बर बादशाह खे वञी पई त हिंदुस्तान जो बादशाह अची हमिलो कयो आहे ऐं मुल्क में तबाही आणे छॾी। बादशाह होश में आयो, जज़्बात में अची वियो, अमीर वज़ीर सभु घुरायूं, जे दुश्मन मुल्क असांजे सरहदुनि में टपी आयो आहे जंग करणु। फ़ौज बि वॾी अथसि, वॾी तयारी सां आयो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त छा कयो? अमीरनि वज़ीरनि चयो त ॿाहिरि निकिरी मैदान में हुननि सां विढ़ूं ऐं शिकस्त ॾेई भॼायूं। बादशाह थियो, लड़ाई जी तयारी कयो। लड़ाईअ जी तयारी शुरू थी वई। बादशाही लश्कर तयारु थी ॿाहिरि निकितो, आम्हूं साम्हूं लश्कर थिया। आम्हूं साम्हूं लश्कर अची थिया हिकिड़ी वादी हुई काबिल में, उते अची हेॾा हिननि पंहिंजी फ़ौजूं बीहारियूं, होॾा हुन अची पंहिंजी फ़ौजूं बीहारियूं। हाणे काबिल जे बादशाह जानशाह जे पीउ हिकिड़ो ख़त लिखी पंहिंजे एलचीअ जे हथां हिंदुस्तान जे बादशाह ॾे मोकिलियो। त मुस्लमान बादशाह हुयो, चई त ख़ुदा ऐं रसूल जी तारीफ़ खां पोइ मां हिंदुस्तान जे बादशाह खे ॿुधाइण थो चाहियां त तो हिकिड़ो लुचनि ऐं लोफड़नि वारी हरकत कई आहे, बादशाहनि वारी हरकत न कई। जेकॾहिं तूं बादशाही ख़ानदान मां हुजी हा न त ईअं न करी आहे। मुंहिंजे मुल्क में चोरी अची फोरन वांगुरु फुरूं न करी आहे। बेगुनाह राया खे मुंहिंजी के तूं न मारी आहे। तोखे ख़बर न आहे त हितो ज़ुल्म कयो आहे। मूंखे जे ख़बर हुजे हा त तूं इहो अची ज़ुल्म करें हा न त मां तोखां अॻु ई हिते अची पहुचां ऐं तोखे मां हिते टपण बि न ॾियां। हिन महिल बि देरि न थी आहे, बहितर इहो थी त वापसि वञ, असां सां लड़ाई न कर त सुठो अथई, न त आम्हूं साम्हूं मैदान में आहे
भले पंहिंजी दिलि जी ख़्वाहिश पूरी कर, जंग कयूं, जेको खटे। ख़त लिखी मोहर हणी पंहिंजे हिकिड़े एलजी खे ॾिनई। उन सां गॾु हिकिड़ो जासूस बि रवानो कई त तूं उते फ़ौज जो या उन्हनि जो रुख रवाज़ उहो ॾिस। एलजी ख़त खणी निकितो। जॾहिं राजा जे लश्कर जे वेझो पहुतो, परे खां हिनखे रेशम अतलस जा खीमा, नीरे रेशम जा झंडा ॾिसण में आया। हुन ॾिठो त उन खीमनि जे विच में हिकिड़ो वॾो ॻाढ़े रंग जो रेशमी खीमो हो। उन जे चौधारी लश्कर ॼमो। पोइ उन खीमे वटि आयो, पुछा कई। उन्हनि जे माण्हुनि ॿुधायो, सिपाहियुनि ॿुधायो त हे राजा, हिंदुस्तान जो जेको राजा आहे उन जो खीमो। जीअं ई हिन जी खीमो वॾो ॾिठई त विच खीमे ते, अंदरि खीमे में, विच खीमे में हिंदुस्तान जो राजा कुर्सीअ ते वेठो। आलीशान कुर्सी, ॼण को तख़्त हुजे। जंग जे मैदान में बि अहिड़ी हुन जी कुर्सी हुजे जंहिंमें हीरा जवाहर लॻल हुजनि। वज़ीर, अमीर, सरदार ॿई पासा बीठा, कतार कई। एलची अंदरि वियो। एलची ख़त कढियो। राजा जा सिपाही हिन ॾे वधिया, हिन खां ख़त वरितुनि। राजा खे ख़त, राजा ख़त पढ़ियो। राजा वरी जवाबु लिखायो। लिखियईंसि त मां तो ते ज़ाहिर करणु थो चाहियां त असांजो अटल इरादो इहो आहे, असां आया आहियूं तोखां पलांद करणु। असां सां जेका तूं नाजाइज़ी करे वेहीं उन जो तोखां आया आहियूं पलांद करणु। तुंहिंजे मुल्क खे तबाह कयूं, मर्दनि खे मारियूं, नंढनि खे गिरफ़्तार कयूं। ठाह वाह जी का ॻाल्हि कान्हे, भॼण जी का ॻाल्हि कान्हे। सुभाणे मैदान में अचु, मुक़ाबिलो थींदो। तोखे मां लड़ाईअ जो मज़ो चखाईंदुमि। ख़त लिखायो, हुन ते मोहर हणी एलची खे ॾिनई। अचे वञी पंहिंजे बादशाह खे ख़त। एलची वापसि आयो, अची काबुल जे बादशाह खे ख़त ॾिनई। जेको जासूस गॾु वियो हो उन बि जेको अंदाज़ो लॻायो, ॾिठई था रुख रवाज़ त हेॾा सुवार, हेॾो सिपाह हुयो, अंदाज़ो जंहिंजी गणपई कान थी सघे। ऐं अञा ॿियूं फ़ौजूं बचनि पियूं। बादशाह ख़त पढ़ियो, सम्झई। बादशाह कावड़ में आयो, पंहिंजे वज़ीर खे चई त 1000 सुवार, बहितरीनु सुवार, 1000 आधी राति जे वक़्तु हिंदुस्तान जे राजा जो लश्कर जीअं सुतो पियो हुजे, वञी हुननि ते छापो। अंदरि तंबुर में टपी वञो, जेको साम्हूं अचे हुननि खे मारे। माना जीअं छापा मार हमिलो थींदो आहे अहिड़ो। वज़ीर खे हुकुम थियो। वज़ीर 1000 लश्कर तयारु कयो। पूरा हिंदुस्तान जे राजा जो हिकिड़ो वज़ीर हो। राजा वरी उन पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनो, हिंदुस्तान जे राजा, त तूं 5000 सुवार जो लश्कर तयारु करे ऐं वञी हुननि ते राति जो हमिलो कर ऐं उन्हनि खे क़तलु कर। हुन बि लश्कर तयारु कयो। आधी राति जो वक़्तु हुजे, होॾां हुन जो लश्कर, होॾां हुन जो लश्कर, ॿई आम्हूं साम्हूं, ॿई लश्कर आम्हूं साम्हूं। सख़्तु लड़ाई शुरू थी वई। सॼी राति वेड़ हली। पहलवान हुया, चूंड पहलवान ॿिन्ही लश्कर में। सॼी राति वेड़ हली, पे रतु वियो। सुबुह थियण ते हिंदुस्तान जे राजा जी जेका फ़ौज हुई, होॾां हू हुया 1000, हू हुआ 5000। पर हिंदुस्तान जे राजा जी जेका फ़ौज हुई, फ़ौजी जथो हुयो, उन्हनि जा ईअं सम्झ त पेर उखड़ण लॻा, हाराइण लॻा। ऐं जंहिं वज़ीर जी अॻुवाणी में आया हुआ, उहो वज़ीर वठी पियो भॼे। भॼंदो पाण बचाईंदो आयो सिधो बादशाह वटि। बादशाह जो हिनखे इन हाल में भॼंदे ॾिठो, सम्झी वियो। बादशाह चयसि त हे फाथो थिए, हेॾा तोखे चूंड पहलवान मां ॾिना, मुंहिंजा उहे पहलवान बि तूं माराए आई। चई साईं, असां जे इरादे सां निकितासीं, उहो त कमु ई कोन थियो न। जीअं असां निकितासीं, असांखे बि रस्ते में हुननि जो लश्कर मिलियो।
असांजे त भाउ गुमान में बि कोन हो त हो बि ईअं को असां वांगुरु था अचनि। असां त आधी राति खां वठी सुबुह ताईं विड़ियासीं, असांजा पहलवान विड़िया। पर पोइ ॾिठोसीं त जेकॾहिं भॼूं नथा त सभु मरंदासीं, सभु मरंदासीं। हेॾां हिन जी शिकस्त जी ख़बर बादशाह खे ॿुधाई, होॾां हुन वज़ीर वञी काबिल जी बादशाह खे फतेह जी ख़बर ॿुधाई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ख़बर पियसि त 200,000 मां 200 पहलवान इन में मारिजी विया। हाणे ॾींहं जो थी वियो, ऐलान थियलु हो जंग जो, ॿई पासा फ़ौजूं तयारु थियूं। पहलवाननि जूं सफ़ूं हुजनि ॿिन्ही पासनि ॾांहुं। ॿई लश्कर आम्हूं साम्हूं वेड़ शुरू थी वई। लड़ाई जो मैदान गरम थी वियो। घोड़नि जी हिणाहट हुजे, एॾो आवाज़ हुजनि तलवारुनि जा, घोड़नि जे संपनि जा, ईअं सम्झो कन ॿोड़ा थी विया। ॿई पासा नारा पिया लॻनि। बाक़ाइदी ॿई लश्कर एॾा वॾा हुजनि, एॾी दुधड़ थी वई, ॼणो राति थी वई आहे। एॾी ऊंदहि थी वई जो मजबूरनि ॿई लश्कर जंग बंदि करे पंहिंजनि पंहिंजनि जाइनि ते मोटिया। वापसी थी, ॿिन्ही लश्कर वापसि थिया। हिंदुस्तान जे राजा हिसाब करायो त 5,000 सिपाही इन रुगो थोरे मार्के में हिन जा मार थी विया। ॾाढी कावड़ लॻसि। ऐं होॾां काबिल जे बादशाह ॻणप कराई, उन जा 3,000 पहलवान इन जंग में मार थी विया। उनखे बि ॾाढी कावड़ आहे। वरी ॿियो ॾींहुं थियो, वरी मैदान में आम्हूं साम्हूं ॿई तरफ़ सफ़बंदी थी वई। ॿई बादशाह पिया चवनि त असां खटिया। जंग जी शुरूआत खां अॻु में इंडिया जो जेको हिंदुस्तान जो बादशाह हो, उन पंहिंजे लश्कर ॾे निहारे चयईं त तव्हां में को अहिड़ो पहलवान आहे जेको नेज़ो हणी ऐं जंग जी शुरूआत करे। हिकिड़ो पहलवान ॿाहिरि निकितो, हाथीअ ते चढ़ियल हुजे, वॾो पहलवान हुजे। अॻिते वधी लथो हाथीअ तां, राजा जे अॻियां झुकी सलाम कई, राजा खां मोकिलाई। राजा इजाज़त ॾिनसि, आयो मैदान में। साम्हूं अची काबिल जी बादशाह जी फ़ौज जे चई, आहे को जवान जेको मरण मारण जे लाइ तयारु हुजे, अचे मुंहिंजे मुक़ाबले में। काबिल जे बादशाह पंहिंजे लश्कर ॾे निहारे चयो त कहिड़ो बहादुर आहे जेको हिन जे मुक़ाबले में वेंदो। हिकिड़ो पहलवान निकितो जेको असील घोड़े ते सुवार हो, सिफूं चीरींदो निकितो, आयो बादशाह जे साम्हूं। बादशाह खे सलाम कई, बादशाह खां जंग जी इजाज़त वठी अॻिते वधियो। ॿई आम्हूं साम्हूं थिया। हिंदुस्तान जे पहलवान पुछियुसि त केरु आहे? अकेलो आयो आहे मुंहिंजे मुक़ाबले में, तोखे ख़बर न आहे? भोग संधी जा नालो छा अथई? हुन चयोसि मुंहिंजो नालो आहे गज़नफर। पहलवान हुयो, हिंदुस्तानी पहलवान चयोसि त मां तुंहिंजो नालो ॿुधो आहे, मां पंहिंजे मुल्क में बि तुंहिंजो नालो ॿुधो आहे। बराबरि तूं पहलवान आहे, अचु ॾेखारिजो। ईअं हुन गज़नफर छा कयो, पंहिंजे रान सां गुर्ज़ बदलियोसि, उहो कढियो। हुन पंहिंजे हथ सां हथ में तलवार खई, ॿई वेण लॻा। विढ़ंदे विढ़ंदे हिंदुस्तान जो पहलवान मारिजी वियो। हिते ॿियो शख़्स हिंदुस्तान जी फ़ौज मां आयो। उन चयसि केरु आहे तूं? मुंहिंजे भाउ खे मारियो आहे। अहिड़ो तीर सिधो करे हईं जो गज़नफर जे रान में वञी तीर लॻो। गज़नफर धको पचाए तलवार सिधी करे निशानो वठी हिक ई हथ सां अहिड़ो जो हुनखे हईं त हो बि ॿ टुकड़ा थी पियो। हिते हिंदुस्तान जे बादशाह चयो त न, ईअं जंग न थींदी। ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया।
वरी त जंग शुरू थी वई। हाणे सॼे लश्करनि जी जंग थी वई। सुवारनि खे पिया ललकारनि, तलवारूं उभियूं हुजनि, तलवारनि जा टड़का हुजनि। मरण मारण जो गोड़ हुजे, रुगो हथियारनि जा साज़ हुजनि। केतिरा ई पहलवान मारिजी विया। पे लड़ाई हली ओ तेसि ताईं सिजु न लथो। सिजु लथो, ॿई फ़ौजूं वापसि थियूं। काबिला जे बादशाह खे ॿुधाइनि त 5000 सुवार मारिजी विया आहिनि, 4 झंडा टुटा आहिनि। कावड़ आयसि। हिंदुस्तान जे बादशाह पुछा कराई, 6000 पहलवान मारिजी विया आहिनि, 9 झंडा बेकार थी विया आहिनि। 3 ॾींहं लड़ाई हली। नेठि हिंदुस्तान जे बादशाह ख़त लिखी पंहिंजे हिकिड़े एलची जे हथां राजा ॾे मोकिलियो। उहो जेको एलची हुयो, ईअं सम्झो त उन हिंदुस्तान जे राजा जे ख़ानदान मां हो, हुनजी माउ जे माइटनि मां। हेॾां बादशाह, काबिला जो बादशाह उहो वेठो हुजे त हिकिड़े अची ॿुधायो त साईं परे खां ईअं दुधड़ो ॾामंदी थी अचे। पंहिंजे लश्करनि खे हुकुम कई त अॻिते वधो, ॾिसो त केरु आहे। मोटी आया थी ॿुधाइनि त बादशाह सलामत, पहिरियों त असांखे मिटी ॾिसण में आई। नेठि आस्ते आस्ते मिटी परे थी। 7 झंडा असांखे ॾिसण में आया। 3000 जो लश्कर हुयो फ़ौजनि जो। राजा हिंदुस्तान जे राजा ॾे पियो। मतिलबु जंग हली पे, फतह कान पई थिए ॿिन्ही धुरनि मां कंहिंजी ज़िद हुजे ॿिन्ही जो। हार हो बि न पियो वञे। हेॾां जानशाह पंहिंजे सूरनि में पिणसि वांदो थिए त हिन जो करे पिणसि जंग में। ईअं सम्झो 2 महीना त थिया जो हिन पंहिंजे पीउ जो मुंहुं ई न ॾिठो। कंहिंखे बि पाण ॾे अचणु न पियो थिए। ओ घड़ी ईअं सम्झो इंतज़ार में ॾाढो परेशान हुजे। नौकरनि खां पुछईं त बाबो किथे आहे, मूं ॾे छो नथो अचे। नौकरनि चयसि साईं तूं अलाए कहिड़े जहान में आहे, तुंहिंजे इन हालनि जे करे हिंदुस्तान जे बादशाह खे मौक़ो मिलियो, उहो वॾो लश्कर काए आयो आहे। सो राजा बि उन सां जंग में वियो आहे। ॿई फ़ौजूं आम्हूं साम्हूं, लड़ाई पई थी हले। जानशाह चयो मुंहिंजो घोड़ो आणे, मां पंहिंजे पीउ ॾे वेंदुसि। तव्हां मूंखे छो न ॿुधायो, मां पंहिंजे पीउ ॾे वेंदुसि। हे जो यको वीचारो इश्क में लॻो पियो, मां पंहिंजे पीउ ॾे, माना बादशाही रत जोश खाधो, मां पंहिंजे पीउ ॾे वेंदुसि। घोड़ो हाज़ुरु थियो। वरी दिलि में सोचई मां पाण मुसीबत में फाथो पिया, मां छा वञी जंग कंदुसि। मां वञा, बाबो वरी बाबे जो सॼो मूंॾे ख़्यालु थी वञे, उनजो बि जंग ॾांहुं ख़्यालु हटी वञे। न, यहूदी नाले शहर छो न वञा। ओ जेको वापारी हुयो, उन वापारी सां वञी मिलां जंहिंजी मां मज़दूरी कई। मन मुंहिंजो को भलो थिए। इहो प्रोग्राम ठाहे पाण सां 1000 सुवार
गॾु खई निकितो। हल हलां हल हलां पिणसि जंग में हे यार हेॾे। हलंदे 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 हिकिड़े सावक जो मैदान हुजे, साओ मैदान, सरसब्ज मैदान हुजे, उते अची पहुता। लथा घोड़नि तां, आराम कयनि, राति उते रहिया। सॼो लश्कर सुम्ही पियो। जानशाह उथियो, हेॾे होॾे ॾिठई, सॼो लश्कर निंड में। आस्ते उथियो, घोड़े ते चढ़ियो, घोड़े ते चढ़ियो, चुपड़ी करे बगदाद जो रस्तो वधियो। छो जो जॾहिं यहूदियुनि जे शहर में वियो हो त हिन उते ॿुधो त यहूदी चवनि पिया त हर ॿिए साल उन्हनि वटि बगदाद खां हिकिड़ो काफ़िलो ईंदो आहे। पंहिंजे दिलि में चई त जॾहिं बगदाद वेंदुसि त उहो उन काफ़िले जी पुछा कंदुसि, पोइ उन काफ़िले सां गॾु यहूदियुनि जे शहर में पको इरादो करे ऐं हे निकितो। हेॾां लश्कर वारनि जी बि ईअं अखि खुली पई, हेॾे होॾे ॾिसनि, जानशाह त आहे ई कोन, न जानशाह न घोड़ो। हिन जी ॻोल्हा में निकिता, को किॾे पर जानशाह हिननि खे हथी न आयो। सिपाही वीचारा अची पाता, त हाणे बादशाह ॾमिरबो। हाणे जानशाह त वियो हलियो, पर बादशाह खे त ॿुधायूं। वापसि आया थी बादशाह खे ॿुधायो त साईं जानशाह असांखे हुकुम कयो, असां जानशाह सां गॾु निकितासीं। जानशाह लाइ काॾे वियो हलियो। बादशाह अॻई जंग में परेशान लॻो पियो, वरी जो पुट जो थियुसि। बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी, बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। बादशाह कावड़ में पंहिंजो ताज मथे तां उछलाए, हेठि उछलाए, बणा हा हेॾां दुश्मन साम्हूं, होॾां पुट वियो हलियो। छा कयां? अमीरनि वज़ीरनि सम्झाए, साईं सब्र कयो, सब्र कयो, कावड़ न कयो, कावड़ मसइले जो हल न आहे, मता को कावड़ में ग़लति फ़ैसिलो थी वञे। हेॾां हे परेशान, होॾां जानशाह खे पंहिंजी सिर जी लॻल। ॿई लश्कर हेॾां आम्हूं साम्हूं हुजनि, जंग जी जो फ़ैसिलो बि न पियो थिए। बादशाह खे जो वरी ख़बर पई त जानशाह अलाए काॾे गुम थी वियो आहे, ॼण हुनजी दिलि भॼी पई। पंहिंजो शहर वेझोसि, पंहिंजो लश्कर अंदरि शहर में वापसि कराई। किले कोट ते, अॻ में शहर जे ॿाहिरां किला कोट हूंदा हुआ, किले कोट ते सिपाह रखायूं, शहर जा दरवाज़ा मज़बूत करे, भितियूं मज़बूत कराए छॾियूं। इंडिया जो, हिंदुस्तान जो बादशाह पंहिंजी फ़ौज सां गॾु हुजे। हाणे उहो या उन जी सिपाह हाणे ईंदा हुआ शहर जे ॿाहिरां अची तीर हणनि, होॾां हो तीर हणनि, होॾां हो तीर हणनि, मतिलबु ईअं पे हिननि जो कमु हले। न पियो हो मोटे, न पियो हो मोटे। 7 साल ज़िद ॿिन्ही जो, 7 साल। हो बादशाह अंदरि, हिंदुस्तान जो बादशाह ॿाहिरां, पे हिननि जो पाण में मुक़ाबिलो हलियो, पे लड़ायूं हलियूं। हेॾां जानशाह जो त निकितो, जिथे वञे जेको परी हिनखे किलो ॾसियो, उन किले जे बारे में पुछा करे, पर केर बि चवे त न असांजो न आहे ॿुधाए। यार असां त इहो कॾहिं नालो ई कोन ॿुधो आहे। वरी चई त भला यहूदियुनि जे शहर जी पुछा कयां। हिकिड़े सौदागर चयसि त हा इहो शहर आहे, ओभर पासे ॾे अथई। जेकॾहिं तोखे होॾे वञिणो आहे न, त हिन महीने असां सां गॾु तूं हल। हिंदुस्तान में हिकिड़ो शहर आहे,
उतां असांजो काफ़िलो निकिरंदो, असां हलंदासीं खुरासान, खुरासान खां हलंदासीं ख्वारज़म, ऐं ख्वारज़म सां उहो यहूदियुनि जो जेको शहरु आहे उहो वेझो आहे। पर हाणे इहो पंधु 1 साल ऐं 3 महीननि जो अथव। जानशाह खे त वञिणो हो, किले जी ख़बर पएसि कान पई, चए पियो भला यहूदियुनि जे शहर में वञा त मन उतां थी कमु। जानशाह इंतज़ार में वेही रहियो। नेठि हुन सां गॾु रवानो थियो, जिथे वञे उन किले जी पुछा करे, पर केर बि हिनखे न पियो ॿुधाए। नेठि काफ़िलो निकितो, हिकिड़ो शहर ॿियो शहर, जिथे वञे हे हुन किले जी पुछा करे। हर को चए असां हे नालो अॼु तुंहिंजे वातां था ॿुधूं, असां कॾहिं नालो ई न ॿुधो। रस्ते में ॾाढियूं तकलीफ़ूं पायसि, बुख उञ पेस पाण ते सथई। बहरहाल काफ़िलो हलंदो हलंदो नेठि खुरासान पहुतो, खुरासान मां ॿिए शहर पहुतो। जानशाह उते बि पहुतो, उते बि वरी यहूदियुनि जे शहर जी पुछा कराई। माण्हुनि हिन खे रस्तो ॿुधायो, रस्ते जा वर वकड़ ॿुधाइनि। हाणे हीउ काफ़िले वारनि खां अलॻि थियो, हाणे वेझो थियो हो, हीउ काफ़िले वारनि खां अलॻि थियो। त हाणे काफ़िले वारा पंहिंजी मर्ज़ीअ सां पिया हलंदा, काफ़िले वारनि खां अलॻि थियो, अकेलो न। कई ॾींहं हलंदे हलंदे नेठि अची उन जाइ ते पहुतो जिथे हिन बंदरनि खां पाण भॼायो। बंदर हिन सां जेको मिलिया, बंदरनि खां पाण भॼायो। नेठि हलंदो हलंदो मंज़िलियूं कंदो कंदो नेठि अची उन दरिया ते पहुतो, जंहिं दरिया जे किनारे ते यहूदियुनि वारो शहरु आबाद। उते पहुतो त हिनखे ख़बर हुई त 8 ॾींहं दरिया जो पाणी सुकंदो आहे। हाणे दरिया जे किनारे ते वेही रहियो, पे इंतज़ारु कई। नेठि छंछर जो ॾींहुं आयो, छंछर जो ॾींहुं आयो, दरिया सॼो सुकी वियो, दरिया सॼो सुकी वियो। हे टपी आयो शहर में। ओ हुन यहूदी जंहिं हिनखे पाण वटि रहायो हो पहिरें ॾींहुं, उन जे घर जो रस्तो वरितई जिते पहिरियों दफ़ो तरसियो। यहूदी हिनखे सुञातो, हिन सां मिलियो, ख़ुशि थियो ॾाढो। हिनखे मानी वानी खाराई, पुछईंसि किथे आहीं तूं, ॿुधाई बि कोन, तूं काॾे गुम थी वई? हिन चयसि बसि ख़ुदा जे मुल्क हुआ, पियो थो घुमां। यहूदी वटि राति रही पियो। हिनखे त असुलु हुन वापारी खे ॻोल्हणो हो, वापारी खे ॻोल्हणो